ख़बर खां आगाह कंदो हलां त डिस्ट्रिक्ट फौजदार तहसील करख जी सियासी समाजी शख्सियत मीर हसन रिंद जेको आहे त लाड़काणे जे अंदरि जेको आहे त मूड़ मुतासिर सां मिली करे जेको आहे त सिंध वासियुनि सां जेको आहे त मिली करे जेको आहे त उन्हनि सां जेको सिंध वासियुनि जा जेके ॻोठ जे दौरान जेके तकलीफ़ूं आहिनि उन सां तमामु ॾुख जो इज़हार कयो आहे। अॼु जेको आहे त मीर हसन रिंद जेको आहे त लाड़काणे जी संबारा होटल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी तरफ़ां ॾिनल तमामु जेको आहे त तोहफ़ो आहे। संबारा होटल लाड़काणे जी तमामु हिकिड़ो मशहूरु जेको आहे त हिकिड़ी बिल्डिंग आहे। अॼु उन बिल्डिंग जे अंदरि जेको आहे त उन होटल जे अंदरि जेको आहे त तमामु जेको आहे त होटल जे जेको आहे त मुलाज़िमनि सां जेको आहे त मिलजुल बि कई आहे, उन सां कचहरी बि कई आहे ऐं होटल जो जेको आहे त मुआइनो बि कयो आहे ऐं उन जेको आहे त सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ टीवी में जेको आहे त पंहिंजे पैगाम में इज़हार कयो आहे त असां सिंधी बलोच हिकु आहियूं ऐं सिंध जे अंदरि जेका ॿोॾ आई आहे, जेका तकलीफ़ आई आहे, असां सिंधी भाइरनि सां तमामु जेको आहे त उन्हनि में जेको आहे उनजे ॾुख में वधि खां वधि शरीक आहियूं ऐं इनशा अल्लाह उहो ॾींहुं परे न आहे। सिंध ऐं बलोचिस्तान जेके असां ॿाहिरि आहियूं पाण में ऐं हर तकलीफ़ में हर ॾुख सुख में असां सिंध वासियुनि सां गॾु आहियूं। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर असां रतेद्रो में सिटी में आहियूं। शहीद बशीर ख़ान कुरैशी जे मज़ार ते जेको आहे त सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ टीवी जे तरफ़ां जेको आहे त इहा हाज़िर करी आहे। शहीद जे मज़ार ते जेको आहे त जेको आहे त पंहिंजा जेके मक़ामी माण्हू आहिनि जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवाज़ी आलो शेयर कयूं आहिनि। जीअं त साईं ॾिसो तव्हां साईं मलो बशीर कुरैशी सिंध लाइ मिलियो, सिंध ते ई साथ ॾिने हुयो। अॼु बि मसूद कुरैशी जो जेको मसूद कुरैशी सां गॾु जेके शहीद थी विया आहिनि, सिंध जे मथां साथ ॾेई आहे, सिंध जे करे शहीद थी विया आहिनि। अॼु बि हू सिंध वॾे खे यादि करे सलाम कंदी आहे। ठीकु नाज़रीन, शहीद बशीर ख़ान कुरैशी मां ॿुधाईंदो हलां त सिंध जे तमामु क़ौमपर सियासत में उनजो तमामु हिकिड़ो वॾो किरदारु हुयो। हुन हमेशह सिंध ऐं सिंधी क़ौम जे लाइ तमामु जेको आहे त कराची खां कश्मीर ताईं उनजो तमामु हिकिड़ो जेको आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको आहे त नेटवर्क हुयो। उन हमेशह सिंधी माण्हुनि जे मसइलनि ते सिंध जे अंदरि ख़ासि करे नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त क़बीलाई जहिड़नि में जेको आहे त शहीद बशीर ख़ान कुरैशी जो तमामु हिकिड़ो वॾो किरदारु हुयो। सिंध जे कहिड़े ज़िले में कहिड़े ॻोठ में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हमेशह किथे बि को बि मसइलो थींदो हो त शहीद बशीर ख़ान कुरैशी हुते पहिरें पंधु जेको आहे त पैदल जेको आहे त क़ाफ़िलो वठी करे उन मसइले खे उनजे तरजीह बुनियाद ते हल कंदो। हिन वक़्तु ॾिसूं पिया त सिंध जे क़ौमपर सियासत में जेको आहे त शहीद बशीर ख़ान कुरैशी जे न हुजण जे करे तमामु हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थियो आहे। हिन वक़्तु नाज़रीन ॾिसूं पिया त उनजो जेको जानशीन आहे शहीद बशीर ख़ान कुरैशी जो उनजो फर्ज़ंद आहे सनान ख़ान कुरैशी जेको आहे त उहो ॿुधाईंदा हलूं त उनजो बि तमामु हिन वक़्तु सिंध जे हवाले सां सिंधी क़ौम जे हवाले सां उन्हनि जी तमामु बहितरीनु कोशिशूं ऐं काविशूं आहिनि। सिंध जे अंदरि जेको आहे त उन अॾे पुट जे जेको आहे त हमेशह जेको आहे त सिंध वासियुनि जे ख़िदमत में पंहिंजो कराची में हुजे हैदराबाद में हुजे ॾिसूं पिया त तक़रीबन हुनजो सिंध जे अंदरि सिंधी माण्हुनि सां तमामु हिकिड़ो बहितरीनु वर्ताव रहियो आहे। हिन वक़्तु ॾिसूं पिया त जेका सिंध आहे, जेका सिंध जी जेका सूरत हाल आहे, ॾिसूं पिया त क़ौमपर सियासत में शहीद बशीर ख़ान कुरैशी जो जहिड़े शख़्सियत जो मिसाल जेको आहे तमामु हिकिड़ो हमेशह ॻायो वेंदो। हिन वक़्तु शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं मौजूदु न आहे, पर उनजी जेका ज़िंदगी आहे उनजो जेको किरदारु आहे उनखे सिंध हमेशह यादि कंदी। नाज़रीन ईंदड़ वक़्त जे लाइ वठंदासीं इजाज़त। कैमरामैन एडी कुंवर सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।